लिखल हुयो तद मुझे यार सदड़ो कयो आ। सजी जिंदगी केर भी पुछंदो हुयो तुझो नालो छाहे, नालो कोन बुधाइंदो हुयो छो चौंदा हा सहाबा जो अकीदो हुयो त जेको जुबाने मुस्तफा मां निकतो इहो ही असा जो मुकद्दर आ। एक बियो सहाबी जंहिंजो नालो रखियो वियो सफ़, अज टिन सहाबी जो जिक्र बुधाया व पहिरी अची वयो हां। बियो मुझे हुजूर जो सहाबी जंहिंजो नालो हुयो ऐ या सफीना, सफीनत चइबो आ ॿेड़ीअ खे, छा खे चइबो आ? नालो ख़बर अथव कीअं पियुसि? नालो हो जो ज़हरिया या कुछ एड़ो नालो मां तारीख़ में पढ़ियो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन जी ड्यूटी लगाई ऐ ज़हरिया जी मुझा आका कमो बेश ये नालो आ। अगर हेठ मथे अल्लाह मुआफ़ फरमाए, मुझे हुजूर फरमायो तू हमेशा जेला काफिले जे पोया पोया ईंदो कर, जंहिंजी का शय किरी पए ओहा मेड़े ईंदो कर, कदु खणी ईंदो कर। उन मुझे हुजूर जे सहाबीअ जो मामूल बणजी वयो। हुजूर जाॾे बि वींदा हुया हो पोया पोया ईंदो हुयो। सामान कंहिंजो जूतड़ो किरी पवंदो हुयो, कंहिंजा नंढड़ा ॿारड़ा हूंदा हुया, कंहिंजो को कपिड़ो किरी पवंदो हुयो। जेका जेका शय किरंदी हुई मुझे हुजूर जो सहाबी मेड़ींदो वींदो हुयो। जंहिं जगह ते काफिलो लंगर अंदाज थींदो हुयो उहे शयूं खणी सदड़ा कंदो हुयो। जंहिंजी जंहिंजी शय आ मूंखां वठी वञो। मुझे हुजूर ड्यूटी लगाई, ड्यूटी अदा कंदो रहंदो हुयो। अजीब इत्तेफाक आ, हिकिड़ो काफिलो हुजूर सां गॾु तेज हली रहियो आ, सामान घणो किरी पियो। हे मुझे हुजूर जो सहाबी सामान गॾु करण में लॻी वियो, छो त हुजूर फरमायो हुयो त जेको सामान किरे उहो मेड़े बद में अचजा। सामान मेड़ींदे मेड़ींदे जॾहिं घणो सामान थी वियो, काफिलो अॻिते निकिरी वियो। जॾहिं सामान गॾु करे बस कयईं, शाम जो टाइम थी वियो, थोड़ियूं विखूं खयईं, साम्हूं बबर शेर अची वियो। केर अची वियो? बब्बर शेर अची वियो। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज ॻाल्हि रहिजी न वञे, उहो सहाबी सामान खणी हुजूर जे ग़ुलामनि जो पहुचाईंदो हुयो। हिकिड़े ॾींहुं जॾहिं घणो सामान थियो त मुंहिंजे हुजूर निहारे फरमायो या सफ़ीना ऐं ॿेड़ी एतिरो न सामान गॾु खयो थो हली। उन ॾींहं खां वठी करे ज़िंदगीअ में पंहिंजो नालो कोन चवराई। केरु पुछंदो हो मां इस्मुक चवंदो इस्मी सफ़ीना, मुंहिंजो नालो ॿेड़ी आ, इन करे जो मुंहिंजे महबूब मुस्तफा मुंहिंजो नालो ॿेड़ी रखी छॾियो आ। सामान खणदे खणदे काफिलो निकिरी वियो। सामान खणी हलण वारी कई, अॻियां शेर अची वियो। बब्बर शेर त छा था सम्झो, शेर शेर हूंदो आ, इंसान जे जान जो दुश्मन हूंदो आ। जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफा जे दीवाने खे ॾिठई, शेर हमलो करण जे लाइ आवाज़ कयो। हेॾा जंगल जा शेर ऐं जंगल जा शेर, तर्जुमो ऐं जंगल जा शेर याद रखी छॾ, तू जंगल जो बब्बर शेरा, मां महबूब मदीने वारे मीर जो गुलाम आहियां। जियां मुझे हुजूर जे सहाबीअ डिगो कोन शींहं खां, छो त हुजूर जे सहाबीअ खे ख़बर आ दुनिया जे अंदर अहिड़ी काई शइ नाहे जेका मुझे मुस्तफा करीम खे न सुञाणंदी हुजे। हुजूर जे सहाबीअ दाह करे चयो, ऐ जंगल जा शेर, मां हुजूर जो गुलाम, खुदा जी ज़ात थी जाने मुझे हबीब जे दीवाने जो एतिरो चवण हुयो। शींहं देर कान कई, पंहिंजे पुछड़े खे जीअं जंगल जो कुतड़ो हूंदो आ, मालिक जे आॾो पंहिंजो पुछ हिलाईंदो आ, ईअं पंहिंजी दुंब हिलाए कंधु हेठि करे हुजूर जे उन दीवाने हुजूर जे सहाबीअ सफ़ीना जे कदमन के चटण लगो, न रुगी चटण लगो, अगियां हलण लगो, तेज
ताईं हुजूर जे दीवाने खे वठी हलियो, जेस ताईं मुझे महबूब जो दीवानो हली पंहिंजे हुजूर जे काफ़िले सां न पहुतो। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी निस्बत अगर गुलाम खे आ तो उन गुलाम जे कदमन के जंगल जो शेर चटण शुरू कंदो आ। ॿुधाए त जन खे मुंहिंजो मुस्तफ़ा पंहिंजे जिगर जो टुकड़ो चवे, उन्हनि जो मक़ाम छा हूंदो। अञा टियों सहाबी, टे सहाबा जो ज़िक्र कयां। अञा हिकिड़ो सहाबी नालो आहे अब्दुर रहमान। छा नालो आ? अब्दुर रहमान नालो आ। मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो आ। अब्दुर रहमान अम्मड़ नालो रखियो आ। हिकिड़े ॾींहुं ॾिठई त मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जे जुब्बे मुबारक ते बिल्ली अची वेठी आ। केर? बिल्ली अची वेठी। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾी महिल उथण लगा, उन बिल्लीअ जी निंड कान फिटायो, उन जे मथां शफ़क़त जो हथड़ो रखी करे पंहिंजे कपिड़े खे उते ई छॾे ॾिनऊं त बिल्लीअ जी निंड न फिटे। अब्दुर रहमान सुणे जीअं मुझे करीम मुस्तफ़ा जे इन शफ़ीकाना अंदाज़ खे ॾिठो, उन ॾींहं खां वठी अज़म कये जेकी कुछ खाइण ला मिलंदो अधु मदीने जे बिल्लिन खे खाराईंदुसि, अधु पंहिंजे पेट में खाईंदुसि। बिल्लिन सां प्यार करण शुरू कये। हाणे अंदाज़ो लगा बिल्लीअ खे टुकड़ो ॾींदो वञे, जाॾे वञे बिल्ली म्याऊं म्याऊं कंदियूं पोयां पयूं वञनि। मुझे करीम मुस्तफ़ा जो दीवानो अब्दुर रहमान अम्मड़ नालो रखियो। नालो त ॾिस छा नालो आ, अब्दुर रहमान। रहमान जो बानो। हिकिड़ो दफ़ो जीअं मस्जिद नबवी में ईंदो आ, हिक रवायत मुताबिक किथे हुजूर जे आॾो आयो, बिल्लिन जा वलर पोयों म्याऊ म्याऊ कंदा पिया अचनि। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम निहारे प्यार मां चयो, निहारे प्यार मां चयो, या अबू हुरैरा, ऐ बिल्लिन वारा केॾा थो वञी, ऐन ज़हब, केॾा पियो वञी ओहो ॾींहुं ओहो ॾिहाड़ो। जेकॾहिं कोई माण्हू सॾींदो हो या अब्दुर रहमान, जवाब कोन ॾींदो, माण्हू हथड़ो वठी चवंदा हा ऐं अब्दुर रहमान ॿुधी कोन थो, चवंदो हो ऐन अब्दुर रहमान, काथे आ अब्दुर रहमान? चवंदा हा अंत अब्दुर रहमान, चवंदो ला अना अब्दुर रहमान, अब्दुर रहमान नाया अना अबू हुरैरा। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह हक चाहे नम दस्तगी। अज ॾींहं ताईं हदीस जा कुतुब निहार, हज़ारे लखे हदीसूं मिलंदियूं जेके रवायत थियल हूंदी। रावी केरा? हज़रत अबू हुरैरा। हज़रत अबू हुरैरा बिल्लिन वारो। असुल नालो चाहो अब्दुर रहमान। मुझे हुजूर जे सहाबा जो प्यार पंहिंजे महबूब सां ॾिस ज़ुबाने मुस्तफ़ा मां निकिरंदो हो, सहाबा उन खे कुन फयकून समझी छॾींदा हुया। यो मुझे मुस्तफ़ा जे दीवानन जो इश्क हो, मुझे मदीने जे ताजदार सां। इन करे शायरन चयो, ओ लगी तुझी तार आजन खे, दुनिया में उग दीवाना, लगी तुझी तार आजन खे, दुनिया में उग दीवाना। असहाबी पहिरियों नंबर मुझे महबूब जा थई मस्ताना, लगी तुझी तार आजन खे। ओ यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी, यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी। हे मुल्क सजो महबूब ला मलाइक भी मस्ताना, लगी तुझी तार आजन खे।
हे मुझे हुजूर जे सहाबा जो मुझे हुजूर सा प्यारा अच त मुझे हुजूर जे आल जो प्यार बुधाए जो त मुझा दोस्त अजीज मुझे महबूब जे सहाबा जो त प्यारा पर मुझे हुजूर जे आल जो प्यार मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम सा केतरो होयो। पहली गाल शुरू कया हजरत इमाम हसन सुहणे जी बुधाया ना सहाबा जो भी छो असा अहले सुन्नत आहियूं हुजूर जे हिक हिक सहाबी असां भी प्यार कंदा हूं पंहिंजे महबूब जे बचड़न जे मथा हे जान कुर्बान करे छॾींदा आहियूं। इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम मुझा दोस्त अजीज संदन जी बानड़ी घर में रहंदी आ। हिकड़ो टाइम मानी कान पकी बियो टाइम मानी कान पकी टियों टाइम घर में चुल्ह कान बरी जेका बानड़ी कम कंदी आ उन बानड़ीअ ॾिठो त इमाम आली मकाम जे घर में मुझे करीम मुस्तफा जे बचड़न जे घरड़े में चुल्हड़ी कान बरी आ। अम्मड़ दे आई आ ओ मुझी जी जल अम्मा जी मुझी बचड़ी अम्मा मुझे शादी जे ला सोन में छा तैयार कयो थे मुझी बचड़ी हिकड़ो छलड़ो तैयार कयो आ। अम्मा अज मुखे दे बचड़ी छा जेला थी वठी चवे थी ओ मुझी जी जल अम्मा अज इमाम हसन सोने जे घर में 3 वेला थी वया हन चुल्ह कान बरिया। अम्मा उहो छलड़ो छा कंदो जेको मुझो छलड़ो सोन जो पियो हुजे ऐं मुझे महबूब जे बचड़न जे कम न अचे। अम्मड़ देर कान कई छलड़ो खणी पांजे न्याणीअ खे ॾिनई छलड़ो खणी आई आ इमाम हसन मुश्तबा जे दरबार में या इमाम हसन ऐ मुझा सोना इमाम हसन हे छलड़ो वठो दरबार में अर्ज़ी करे सही छलड़ो वठो गल्ला मंडीअ में खणी वञो वञी बचड़न जे ला कुछ खाइण पीअण जो सामान वठी अचो। इमाम हसन मुजतबा निहारे उन बचड़ीअ दे फरमायो ऐ अल्लाह जी बानी मुझो बेनियाज रब मुझो सुणो करीम रब तोखे इन जो अजर ॾींदो पर लगे तो त तो इए समझो आ त 3 टाइम चुल्ह कान बरिया। इमाम हसन जन खरीब थी वया हन जी मुझा साईं 3 वेला चुल्ह कान बरिया। इमाम हसन जवान जलालिया जलाल में अची वया घरड़े जे अंदर मिट्टी जो ढेर हुयो या कचड़ी दीवार बनियल हुई। इमाम हसन मुजतबा पाण मुझा दोस्त अजीज अर्श दे निगाह करे मदीने दे निगाह करे खब्बे पैर जी खुड़ी ही जो हयो अल्लाह जे हुक्म सा खुड़ी हणन इमाम हसन जी तेरा वो मिट्टी जो सजो ढेर के रब सोनो बनाए छॾियो आ। जॾहिं मिट्टी सोन बणजी वई त उहा न्याणी निहारे थी इमाम हसन मुजतबा ख़बर अथव छा चयो। इमाम हसन मुजतबा फरमायो ऐ अल्लाह जी बानी मता इहो समझी त असां बेवस ऐं लाचार हूं मता इहो समझी त गुरबत असां खे वकोड़े वई आहे। हरगिज़ ईअं नाहे हरगिज़ ईअं नाहे असां जेको कुछ तू ॾिसी रही आ इहो इन ला पिया कयूं जो मुझे सुणे महबूब मोहम्मद करीम इए कयो आ। पाण फरमायो मुझे बाबे महबूब मोहम्मद करीम बब वेला टे वेला बब ॾींहं टे ॾींहं पेटड़े के पत्थर ॿधा हा असां पंहिंजे दिलबर बाबा जी सुन्नत पिया अदा कयूं पर न अल्लाह जे ज़ात असां खे एतिरी ताक़त ॾिनी आ जो हिन हिकिड़े कदम खे हीअं हणऊं त ही सॼी दुनिया खे रब सोनो बनाए।
अज़ीज़ाने मन हुजूर जे सहाबा जी मोहब्बत, हुजूर जे बचड़न जी मोहब्बत। अचो अम्मा फातिमा ज़हरा दे वठी हला। मज़ो त ॾिस न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मज़ड़ो त ॾिस मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुजूर में परदेस खां जंगल जबलन मां हिकिड़ो गरीब दीवानो आयो। मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीदार करे अर्ज़ तो करे मुंहिंजा आका रात रहण जो इरादो आ। मुंहिंजे महबूबन फरमायो रही सघो था। आका बुख ॾाढी लगी आ। छा चई आका? ॻाल्हि मुसलमान छा चई आका? याद रख जेकॾहिं चाही थो त तुंहिंजे घर में कॾहिं बि दुख न अचनि। ऐं मुंहिंजा दोस्त लोले खे जारी कर। याद रखी छॾ मुसलमान, जे चाही त तुंहिंजे घरनि मां ॾुकार कॾहिं बि न अचे, दुख कॾहिं बि न अचनि। मेहमान नवाज़ी कर, सॼे माण्हुनि खे मानी खारा। ॾिस त यार कीअं थो राज़ी थिए। जेतिरो चवी मां तोखे क़ुरान पढ़ी ॿुधायां। अज़ीज़ाने मन जॾहिं खां तो असां मेहमान नवाज़ी छॾी आ, पल्लिन मां अन्न तॾहिं त खुटण शुरू थियो आहे। रखूं 100 मण था, पल्लियूं भरे था रखूं, गुदाम भरे था रखूं, अन्न पूरो कोन थो थिए। तुंहिंजा असांजा वॾड़ा इहे वॾियूं पल्लियूं भरे कोन रखंदा हा, पर मेहमान न ईंदो हो त मायूस हूंदा हुया। मेहमान ईंदो त हेॾी दिलि थी वेंदी हुई। उहे मेहमाननि जी ख़ुशीअ सां ख़िदमत कंदा हुया। मुंहिंजो रब मेहमाननि जे सदके घरनि में बरकतूं ई बरकतूं ॾेई छॾींदो हुयो। अज भी खुदा करे चल हिकिड़ो दफ़ो रमज़ान जे महीने में मदीने वञी, मदीने जी तू मेहमानी ॾिसी त ख़बर पई त मेहमानी मदीने में कीअं थींदी आहे। हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा। सजण जे दरड़े ते मां पियो रोज़ा रखां, अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते। मां अजवा सां उते ऐं ज़मज़म सां उते। अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां। हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा। आमीन चओ। देर कान्हे यार वटि, देर ई कान्हे का यार वटि। हाणे रस्ते में पियो अचां, सैयद आहे खमण शाह शिराज़ी दामत बरकातुहुल आलिया दाबे जी शहर जो। थोरो ई प्यारे खां पोइ त फोन करे ॿुधाई उन जो भाणे जो काॾे ॿाहिरे मुल्क में उन जे आर्मीअ में आहे। उन जी का वञण थिए पियो, पर अचानक उन जी जेका पूरी सेटिंग हुई सॼी उन खे रहाए छॾियो। त परेशान हुयो, चईसे बचड़े खे वञणो हुयो, पर अलाए छो वरी उन जी सॼी जेका या खेप हुई रहिजी वई। चई 2 ॾींहं गुज़रिया, नंढड़े फोन करे चयोमांसि बाबा महबूबनि ते दुरूद पढ़, महबूबनि जे सदके रब बेड़ा पार कंदो। फोन करे ॿुधाई, चईसि नंढड़े चयो 2 ॾींहं राति जो रोई मदीने वारे मीर खे सॾ कयमि त 3 ॾींहं ॿुधायूं त तव्हांजी पूरी बटालियन जेका आहे उन जी ड्यूटी सिधो सो जिते में लगी वई आहे। तैयारी कयो, तव्हांखे मदीने जे तरफ़ वञी रहिया आहियो। रुनो हिकिड़े कम हड़ीनी जो थी वियो। उहो थई मुंहिंजो मदीने जो ताजदार। मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾिजां, बस रुगी हिन दिलि खे थोड़ी खोलण जी देर आहे। मुंहिंजे महबूब जे दरबार में गरीब अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रात रहण तो चाहियां आका, ॾाढी बुख लगी आ। मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत सुणे सलमान फारसी के फरमायो, कंहिंखे फरमायो नालो ॿुधा, कंहिंखे फरमायो हुजूर जा जेतिरा बि सहाबी सभिनी खां वॾी उम्र रब कंहिंखे ॾिनी, चयो हज़रत सलमान फारसी खे ॾिनी। कंहिंखे ॾिनी?
हज़रत सलमान फारसी खे ॾिनी छो त उन फारस मुल्क खां मुझे महबूब जे इश्क में पंधड़ो कयो हो, न रुगी पंधड़ो कयो हो, अबे अम्मा खे छॾियो, मिल्कियतूं छॾियूं, विच में शहरनि में मंडियुनि में जानवर वांगुरु विकामदो वयो, जिते विकामदो वयो गुलामियूं कबूल कंदो वयो, पर दिल जी तमन्ना न छॾी। तमन्ना हिकड़ी हुई, यार जे करे विकामदो थो वञा, ऐं मुंहिंजा महबूब उहो ॾींहुं ईंदो जंहिं महबूब जे करे विकामा थो, उहो मुस्तफ़ा ज़रूर मूंखे ख़रीद कंदो। रुगी ॿुधो हई आतश कुजा ईरान में जेको बाह जी पूजा थींदी आ, उते रुगी हिकिड़े राहिब खां पुछई त ही छा थो हले, सच किथे अचे, सच हिते कोन्हे। पुछंदो ॿियो राहिब टियों, आख़िर में ॾस मिलियुसि त हा सच ॾिसणो अथई त मदीने हले वञ। आहे सच ॾिसणो अथई त काॾे वञ, अॼु जे नाले सां मदीनो चयमि, उन वक़्तु मदीनो न हुयो, छो त मदीना तो अरबी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे शहर, नालो हुयो यसरब। जे उनखे चई त आख़िरी नबी जेको अल्लाह जो महबूब ईंदो, उन जूं हे निशानियूं हूंदियूं, उहो ॿिए हंधि न हूंदो। ॻाल्हि चढ़ी आई आहे, कढां या ॿुधल अथव, छॾे अॻिते हलां, तव्हां कुझु कोन थोड़न कुछ बना बुधला। बहरहाल मुंजा दोस्त अजीज यसरब जेला मुंजा दोस्त अजीज निकतो विकाम दो जिथे विकामे मालिक वठी वञन से रात जो रोई चवे मौला जह महबूब जेला विकाम दो थो वताओ पिरी कदह मुखे खरीद कंदो। या अंदर जी तमन्ना लतीफ सरकार दाह करे फरमायो जा जान नागे जरूर, जा जान नागे जरूर, अदा ताता नागे तबीब को नागे जरूर, ताता नागे तबीब को जुसे सिरियो सूर तक करे बेजुबर पयो। सोने लतीफ सरकार सिंधड़ी बोलिए में तो असांखे समझायो आ, अंदर में दर्द पैदा कर, जडे दर्द वजूद में थींदो आ त दर्द जी दवा पाणी मिली वेंदी आ। जेस ताईं न कंहिंखे मथे में सूर न पवंदो उनखे मौलाना जी ख़बर हूंदी त फलाणो मथे जो सूर पढ़ंदो आहे, जवाब जो ख़बर पवंदी। ॾाठ में सूर पियो, हाणे सूर तंग कयो, हा ज़ाहिद चनो बि पढ़ंदो आहे, लकी फ़कीर बि पढ़ंदो आहे, हाफ़िज़ मोहम्मद मुराद मरखंड बि पढ़ंदो आहे। मथे में सूर पियो त मुंहिंजा दोस्त फलाणी गोरी, ऐं यार सिख इहो ई त इश्क जो पहिरो ॾाको आहे त दर्द थींदो त दवा बि मिलंदी, दर्द ई न थींदो त दवा किथां मिलंदी। जेकॾहिं हिन जिस्म जे दर्द दवा जे लाइ दर्द जो हुजण ज़रूरी आहे त मुंहिंजे मदीने वारे जे मोहब्बत ऐं दीदार जे लाइ प्यार जो हुजण बि ज़रूरी आहे। अंदर में रुगी प्यार जो ज़रो पैदा कर, ॾिस त मुंहिंजो करीम आका कीअं थो कुर्ब करे। मुंहिंजो मुस्तफ़ा त उहो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा त उहो आहे, पंहिंजा त पंहिंजा, पर मुंहिंजे मुस्तफ़ा गैरन खे बि कॾहिं दर तां ख़ाली कोन मोटायो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जा लख एहसान, रब उन महबूब जो उम्मती बनायो आहे जंहिंजे सदके अल्लाह काइनात जोड़ी आहे। मां अर्ज़ पे कयो हज़रत सलमान सोणो तमन्ना रखी आयो, जॾहिं उहो आख़िरी वक़्तु आयो ॻाल्हि सॼी शार्ट करे आयुसि। जॾहिं मालिक खे ख़बर पई त ही मालिकीअ वारो थियो आहे, निहारे चवे थो छॾींदो मैं ज़रूर, पर तो जहिड़े कम वारे मज़ूर खे छॾणु ॾुखियो आहे। जेको तोखे छॾाइण थो चाहे उनखे चओ त हेतिरो सोन ॾे, अची रोई कुंड में थो वेहे। मुंहिंजे आका हिन जो कंधड़ो हेठि ॾिठो, फरमायो सलमान
जवान जी मुझा महबूब मेहरबान मां मुस्तफा जे दरबार में गोढ़ा कोन हलंदान देर न कर पंजा गोढ़ा ओगो रहमतल लिल आलमीन जी दरबार रोई छो तो आका इन जेला त मुझे मालिक हेडो वडो शर्त दिनो आ हेतरो सोन किथों इंदो मुझे मुस्तफा मुर्गी फरमायो वे को मानू आयो हुजूर के चे तोहफे में को जरड़ो सोन जो या कह शे जो नहीं मुझे आका फरमाए सलमान हे दिया इनके कपड़े में बधो सलमान बधो पान फरमायो वञ वञी मालिक के चो जेतरो सोन घुरियो थई हिन मां कढी खणे बाकी बियो वापस खणिया जेतरा भी शर्त हजरत सलमान जा होया सब पूरा थी वया गाल के वधीक न तो छेड़िया मता गाल रहजी वने मुझे हुजूर फरमायो सलमान जी मुझा आका मेहमान के भुख लगिया इन जे मानी जो इंतजाम करया यादा न गाल बहराड़ी जमाणू गाल विसारींदा न आहिनि यादा मां गाल के अॻिते वधाया अज़ीज़ाने मन हज़रत सलमान जीअं ॿाहिरि निकितो दिल में ख़्याल कई त ॿिए कंहिं छो वञा हुजूर जे घर जे भर में पहिरो दरा सोणे अलीअ जो कंहिंजो दरा न न न सोहणे अलीअ जो नालो इए वठी अगल ठहे ही कान थी सुन्नीअ जी इहा निशानी न आहे सुन्नीअ जे ज़ुबान ते जॾहिं शेर खुदा जो नालो ईंदो आहे त इए सॼो जिस्म इए कांडार जी वेंदो आहे जीअं मुंहिंजा दोस्त सिकल खे को अलाह पुटड़ो अता करे छॾींदो सोहणे शेर खुदा जो नालो इए वठी न वठी तुझी मर्जी आ पर दस ॾिए थो छो त मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा कदह कदह मुंहिंजा दोस्त अजीज रात जो रुगी नालड़ो वठी प्यार में याद करे कुछ ॾींहं थोड़ो यो विरदड़ो करे सुम ॾिस कुर्ब कीअं थो थिए कहिड़ा वज़ीफा ॾसे बस हिकिड़ो ई वज़ीफो ॾसियो में त जेको दर्द पैदा थींदी दवा उन जी मिलंदई मथे में सूर पैदा थींदी त मथे जे सूर जी गोरीअ जी ख़बर पवंदी पेट में सूर पवंदई त पेट जे सूर जी गोरी मिलंदई कंध में सूर पवंदई त कंध जे सूर जी गोरी मिलंदई शुगरड़ीअ जी तकलीफ़ थींदी त इंसुलिन मिलंदई ब्लड प्रेशर जी तकलीफ़ थींदी त उहा गोरी मिलंदई जे यार जे कुर्ब जी सिक थींदई त यार जो दीदार थींदी आने मर्जी तुझी आ कंहिंजी सिक तो रखी कंहिंजो प्यार तो रखी फकीर सजन साईं जो दीवानो अॻिते थो हले मुंहिंजा दोस्त अजीज हज़रत सलमान सुणे ॿिए कंहिंजे दर ते वञण जे बजाय सोने शेर खुदा जो दरड़ो खड़कायो अम्मा बतूल सुहणी अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा दरवाजे जे अंदरां जवाब थी दे केर मुझी अम्मा सलमान खैर में आयो आ अम्मा मुझे महबूब जे दरड़े ते दीवानो आयो आ मानड़ी खाइण थो घुरे हुजूर फरमायो सलमान किथा मानी खणी आ दिल में सोच म पहिरो घर अलीअ जो आ छो न सखी जे दरड़े त मानी खणी अचा अजीज़ा ने मन गौर कर उन वक्त इमाम हसन ऐं इमाम हुसैन सुणो बिना खाइण पीअण जे सुम्ही रहिया हुया तवज्जह कर बिना खाइण पीअण जे इमाम हसन सुणो ऐं इमाम हुसैन सुणो सुम्ही रहिया हुया घर जो ज़ाहिरी हाल इहो हुयो वाह मुझे महबूब मुस्तफा जी बचड़ी हसनैन करीमैन जी अम्मा सुणे शेर खुदा जी पाक दामन घर वारी अम्मा फातिमा ज़हरा अंदरों पंहिंजी लोई ॾेई करे सलमान खे फरमायो ऐ सलमान जी मुझी अम्मा हे खणी फलाणे यहूदीअ ॾे वञ हे गिरवी रखी करे उन वटों अटो वठी आ त मां जल्दी मानी पचाए ॾियां त मुंहिंजे महबूब जो मेहमान खाई ढो करे बचड़ा ब बुखार
तवज्जो कर बचड़ा बुखारा उन्हनि जो फिक्र नाहे मुझे मुस्तफा करीम जे मेहमान जो फिक्रा केरा चो मुझे महबूब मुस्तफा जी बचड़ी हजरत सलमान सुनो ओहा लोई खणी जी यहूदी वट पहुतो यहूदी जे हथ में लोई आई अंदाजो लगा जेका अम्मा जी लोई हुजे उन लोई जी रब खे केतरी लज प्यारी हुंदी जी यहूदी जे हथड़े में आई निहारे चवे तो सलमान ये अजीम ऐं अजीब लोई कहजिया मुझे महबूब जे दीवाने हजरत सलमान साईं फरमायो शेरे खुदा जे घरड़े जिया छो खणी आयो आ इन करे खणी आयो आ जो हिन वक्त हे तू पाण वट गिरवी रख हेतड़ो अटो दे सुबह जो या परिया या कह भी टाइम ते तोखे इन अटे जी कीमत दई लोई वापस खणी वींदा जवाब ॾियण खां अॻु में यहूदी निहारे चयो ऐ सलमान मूंखे हिकिड़े सवाल जो जवाब ॾे हे जेको अटड़ो तूं वठी रहियो आ हुजूर जे घर जे ला या कंहिं ॿिए जे ला सुणे सलमान अर्ज़ कयो ऐ यहूदी हिकिड़ो मुसाफ़िर आयो आ जंहिंखे बुख लगी आ मुझे महबूब जे दरबार में वेठो आ हसनैन करीमैन जे अमड़ पांजी लोई इन करे दिनी आ यहूदी चयो त मूंखे अल्लाह जे इज्जत जो कसम आ मां हाणे इंजील पढ़ी आयो हां हाणे इंजील पढ़ी आयो हां उन में हाणे इहा ॻाल्हि पढ़ी आयो हां त अल्लाह जे सच्चे महबूब जी इहा निशानी हुंदी त उन जा बचड़ा एतरा सखी हुंदा जो उन्हनि जा पंहिंजा बचड़ा बुख में सुता पया हुंदा उन्हनि जो ख्याल कोन हुंदो पर जे मुसाफ़िर अचे वींदो त घर जा ट्रपड़ गिरवी रखी बि मुसाफ़िर खे मानी खाराईंदा त असांजो रब राज़ी थी पवे जॾहिं यहूदीअ मुझे सुणे सलमान फारसी जे आॾो हे जुमला चया रोअण लॻो रोई करे अम्मा जे लोईअ खे चुमण लॻो चुमंदे करे चवे थो सलमान हे दुकान सजो महबूब जी मिल्कियत पर पहिरीं मूंसां गॾिजी हल उहा लोई हथ में आ मुझे महबूब जे दरबार में आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी कीअं गुज़ारी थम मुंहिंजा आका मूंखे रब जे दरबार मां माफ़ी वठी ॾियो अॼु जेकी कुझु तौरेत या इंजील में पढ़ी आयो हां उहो सभु कुझु हिन लोईअ मां मूंखे नजर आयो महबूब मुस्तफा हे लोई मां वसीलो वठी आयो हां मुझे महबूब मुस्तफा निहारे फरमायो तू अल्लाह जे महबूब जे बचड़ीअ जे चादर में हथड़ो विझी वसीलो वठी आयो आ मां मुस्तफा तुझे ला दुआ तो घुरा मुझो करीम रब तोखे मुआ फरमाइंदो उथी करे पूरो दुकान चवे तो या रसूल अल्लाह हे पूरो दुकान भी तो मुस्तफा जो त मां बचड़न सूदो गुलाम भी तो मुस्तफा जो ऐ मुझा दोस्त मुझे महबूब मुस्तफा जी उहा बचड़ी अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा निहार त सही बचड़न जे बुख जो ख्याल न कयो पर मुझे महबूब जे दरबार में मिस्कीन अची वयो उन ला पंहिंजे जान जी लोई भी गिरवी रखी त अल्लाह जो बानो मुझे महबूब जे दरबार मां बुखारो न वञे ऐ मुसलमान अगर तू वाकई अम्मा फातिमत ज़हरा खे पंहिंजे लाइ शफाअत जो सबब बणाई थो ऐं उम्मीद रखी थो त अॼु खां वठी अज़म कर त जेतिरी हद
ताईं मुमकिन हूंदो बुखायल जे पेट के भरींदुसि ऐं इहो तसव्वुर कंदुसि त अम्मा फातिमा ज़हरा बचड़न जो ख्याल न कयो हो, हिक बुखायल जो ख्याल कयो त मदीने जो मीर भी राज़ी थी पयो त रब्बे ज़ुल जलाल भी राज़ी थी पयो। इए तू क़रीब हिकड़े जो हींअर डिसंबर जो महीनो आ, मथों जनवरी फेब्रुवरी अन्न जो दुकार थींदो, अटे जे ला माण्हू 80-90 रुपया किले जे ला फिरंदा। अरे यार ॾाढो मौक़ियो अथई, अल्लाह जे इज़्ज़त जो कसम खणी थो चवां, अज़ीम मौक़ियो अथई। केॾी महिल मज़ो त इहो आहे, मज़ो त इहो आहे बचड़नि जी पूरत हुजई, ज़्यादा बि न थई, 5 मानियूं थई, बचड़ा बि 5 थई, हिकड़ी मानी 5 बचन जे विच मां कढी ऐं कंहिं ग़रीब खे खारा। इन जे लाइ ओ मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब जे बचड़ीअ जी सुन्नत अदा थो कयां। नियत तूं करे ॾिस, अल्लाह जी ज़ात कंदी त तुंहिंजे घर में कॾहिं बि ज़िंदगी में फाको कोन ईंदो, खाई खाई खुटाई कोन सघंदो इंशाअल्लाह। अल्लाहु अकबर या रसूल हक चार यार। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना असल में चाहे त तव्हां सां इबादत सम्झो वारुगी नमाज खे, इबादत सम्झो वारुगी नमाज खे, बस नमाज पढ़ो, नमाज पढ़ो अल्हम्दुलिल्लाह। नमाज न पढ़ण वारो मुजरिम ऐं मुजरिम जी जा जहन्नम। अज कुरान मां तोखे साबित करे ॾींदुसि त गुनाहगार दोज़ख में कोन वेंदो, गुनाहगार दोज़ख में ॻाल्हायो, गुनाहगार दोज़ख में ख़बर अथव सजण साईं जो फ़कीर आहियां, हथ ठोकी ॻाल्हि न दलील कुरान मां ॾींदो हां। गुनाहगार दोज़ख में कोन वेंदो, दोज़ख में वेंदो मुजरिम। अॼु तोखे कुरान मां थो ॿुधायां त जेको नमाज़ नथो पढ़े उनखे कुरान मुजरिम चए थो या नथो चए। हिकिड़ो दफ़ो सलात मुंहिंजे साईं दे जॾहिं न बानो ऐं मुंहिंजा दोस्त जॾहिं न बानड़ो रात जो उथंदो आहे, सियारो बिस्तरो चवंदो अथसि त मूंखे छो थो छॾी, बिस्तरो चवंदो अथसि मूंखे छो थो छॾी। अहिड़ो सुकून सां सुतो पियो हई ऐं होॾां हू सवड़ खे छॾींदो आहे, कंहिंजे लाइ छॾींदो आहे, वञी थधे पाणीअ में हथ विझंदो आहे, सॼी दुनिया निंड पई हूंदी आहे, बिस्तरो ज़ोर ॾींदो अथसि त मुंहुं में अंदरि लिक, हे बिस्तरे खे लत हणी करे ऐं सीअ में निकिरंदो आहे, थधे पाणीअ सां वुज़ू करे जेॾी महिल मुसले ते बीहंदो आहे, कसम थी पंहिंजे पैदा कंदड़ रब जो जवाबु ॾे, जेॾी महिल न ॾकी ॾकी मुसले ते बीहंदो हूंदो उन महिल अल्लाह जे रहमत खे जोश हूंदो या न हूंदो। ऐं मुंहिंजा दोस्त कुरान ॿुधाई, ॿुध कुरान। अल्लाह फरमायो व इबादुर रहमान अल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना वइज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन वक़ियामा। को कंहिंजी तारीफ़ करे, को कंहिंजी तारीफ़ करे, पर खुश नसीब उहे जन जी मुंहिंजो सुहिणो रब तारीफ़ करे। ओहाब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदर मुझे बेनियाज़ रब फरमायो मां रहमान जा बाना उन्हनि जूं निशानियूं ऐ मुसलमान ॾाढी ख़ुदा जो कसम एॾो दीन सवलो आहे, एॾो दीन सवलो आहे जो तो असां कॾहिं सोचियो ई कोन्हे को। ज़रा गौर त कर ॻाल्हि केतिरी आहे ऐं रब केॾी क़ुरान में तारीफ़ थो करे। अल्लाह फरमायो मां रहमान जा बाना जॾहिं ज़मीन ते हलंदा आहिनि, काथे हलंदा आहिनि
अल्लज़ीना यमशूना अलल अर्द हौना, मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जा बाना जॾहिं ज़मीन ते हलंदा हन सुकून सां हलंदा हन, आराम सां हलंदा हन, कंधड़ो हेठ करे हलंदा हन, वॾाई को न कंदा हन, तकब्बुर को न कंदा हन, जवानी भी हूंदी थन मगर तकब्बुर को न कंदा हन, काटन भी पातल हूंदी आ मगर फख्र को न कंदा हन, गाड़ी भली हूंदी आ मगर तकब्बुर को न कंदा हन, ज़मीनुन जो मालिक कंदो हन, तकब्बुर वॾाई को न कंदा हन, जॾहिं ज़मीन ते हलंदा हन सुकून सां हलंदा हन। अॻियां क़ुरान ॿुध जंहिंजी रब तो तारीफ़ करे, मुझे अल्लाह फरमायो पाण त सुकून सां हलंदा हन पर को जाहिल माण्हू साम्हूं अची वियो, अची घटि वधि ॻाल्हाइण शुरू कयईं, गारियूं ॾियण शुरू कयईं, बद अखलाक़ी शुरू कयईं, मुझे बेनियाज़ रब फरमायो उनखे जवाब कोन ॾींदा हन, उनखे जवाब कोन ॾींदा हन, अस्सलामु अलैकुम चई हलिया वींदा हन। दुनिया चवंदी आ त डिॼी वियो, मुंहिंजो रब तो फरमाए फर्श वारनि ऐलान कयो त डिॼी वियो, मां अर्श जे मालिक ऐलान कयो त मां रब जो महबूब बणिजी वियो आ। तुझी मर्जी आ मखलूक खे राज़ी करी या खालिक खे राज़ी करी, मुझो खालिक रब थो चवे। लतीफ़ सरकार तर्जुमो कयो, पढ़ा शेर लतीफ़ जो, फरमाइता तोखे भली चवन तोखे भली चवन तू मचो बातों वराए, अगो अगराई जो करे अदा खता सो खाए, पांद में पाए विदो कीने वारो की नकी। अल्लाह पांजे पाक कुरान करीम में फरमायो अगलो तोखे घट वध तो गालाए तू नखे जवाब न दे, गंद के गंद सा को न धोइबो आ, ओ जाहिल तोखे कमो बेश गालाए तो, तुझी बेइज्जती करे तो, तोखे किन्ना लफ्ज गालाए तो। रब चयो मुझे यारन जी निशानी इहा, उहे अस्सलामु अलैकुम चई हलिया वींदा, बुद्धि अण बुधो कंदा, इन जेला त अल्लाह के उहो वणंदो आ जेको ज़मीन ते बग़ैर आकड़ जे सुकून सां हलंदो आ। अदा ॻाल्हि ॾुखी आ सवली आ, असां तू औलाद खे समझाईंदा हूं ॻाल्हि ॿुध, फलाणो न तोखे हीअं रुॻी करे त तू 3 दफ़ा हीअं कजांस, अखर चवई 3 दफ़ा जवाब ॾिजांस, मता ॼट जो पुट समझे त असां वरी को घटि हूं। याद रख मुंहिंजा दोस्त या अकुलमंदी नाहे, मुझे खुदा के या गाल पसंद नागे, इहा त शैतान के गाल पसंदा, रहमान के छा पसंदा त तोखे कुछ भी चवन तू मां अल्लाह जे रज़ा जे ला अस्सलामु अलैकुम चई हलियो वञ। रब चवे तो तू फर्श ते सब्र कर त मां अर्शन ते तुंहिंजे ला जन्नत में महल तैयार कराया। हिकिड़े बादशाह कयो ऐलान, बहराड़िया ने इन करे मां कुछ किस्सा बयान कया जंहिंमें फ़ाइदो थिए। बादशाह ऐलान कयो त मुंहिंजे इन जेको महल आ, जेको हेतिरनि कलाकनि में इन मुंहिंजे महल खे घुमी सॼे खे ईंदो उन जे हवाले महल कंदुसि, पर जे टाइम जे अंदर घुमी न सघियो त उनखे फांसी ॾियारींदुसि। बादशाह ऐलान कयो केर अचे महल घुमण, कलाक हेतिरा महल वॾो आ, हिकिड़ो नौजवान अल्लाह जो नेक सालिह ज़ाकिर बानो आ,
नारो हणी थो बादशाह महल तुंहिंजो मां घुमंदुस। बादशाह चयो ॻाल्हि ॿुध, अगर हिन टाइम जे अंदर तो महल पूरो न कयो तुंहिंजो सिर कलम कयो वेंदो। चवे तो बादशाह मूंखे क़बूल आ। हुकुम थी वियो, महल जा दरवाजा खोलिया वञन। नौजवान महल में हिन दर खां वियो, हुन दर ते ॿिया सभई नौकर गुलाम बीठा आहिनि। मिसाल जे कॾहिं 5 कलाकनि जो टाइम हुयो त 4 कलाकनि में जवान ॿाहिरि निकिरी आयो। बादशाह ॾे निहारे चवे तो बादशाह घुमी आयुसि। बादशाह हैरत मां पुछण लॻो, हेतिरा माण्हू ज़िंदान में पिया आहिनि, मौत जे इंतज़ार में वेठा आहिनि। जेके बि आया उहे मौत जे इंतज़ार में वेठा आहिनि। उन्हनि खे 5 कलाक टाइम हुयो, 20 कलाकनि में बि न निकिरी सघिया। तूं 4 कलाकनि में कीअं निकिते? उन नौजवान जी ॻाल्हि गौर सां ॿुधो। नौजवान चयो, बादशाह मां महल घुमी आयुसि। बादशाह चयो, घुमी त पर घुमी कीअं? चई, बादशाह जीअं गेट खां अंदर आयुसि मूं पंहिंजूं अखियूं हेठि करे छॾियूं। छा कयो? पंहिंजूं अखियूं हेठि करे छॾियूं। छाजे करे हेठि कई? बादशाह दिल में सोचुम, जेकॾहिं अखियूं मथे करे निहारींदुसि किथे अजीब रंग हूंदा, किथे अजीब प्रिंट थियल हूंदी, किथे अजीब हीअ शइ हूंदी। मां जेकॾहिं ॾिसंदो वेंदुसि वात पटिजी वेंदो, टाइम गुज़री वेंदो, अॻियां बादशाह सज़ा ॾेई छॾींदो। इन करे कंधु हेठि करे थो वञा, न की निहारी न की गुम थींदुसि। उहे जेकॾहिं निहारींदुसि कोन, जॾहिं बंगलो ई मूंखे मिली वेंदो, पोइ सॼी ज़िंदगी वेठो मज़ा माणींदुसि। बादशाह निहारे चयो, वाइदो मुंहिंजो पूरो आहे, हे महल तुंहिंजे हवाले थो कयां। छो त बादशाह हो ख़ुदा जो सालिह बानो। बादशाह ऐलान कयो, ओ दुनिया वारो याद रखो, हीअ दुनिया जो मिसाल ईअं आहे जीअं मूं ही मिसाल ॾेई छॾियो आहे। हिन दुनिया जूं रंगीनूं एतिरियूं आहिनि। हे तव्हांखे रब टाइम ॾिनो आहे, ज़िंदगी ॾिनी आहे। कंहिंजी 10 साल, कंहिंजी 20, कंहिंजी 30, कंहिंजी 40, कंहिंखे बि ख़बर कान्हे का। मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए, इन ज़िंदगीअ जे दुनिया में हर शइ मां अल्लाह छॾींदुसि, पर यादि रखी छॾिजां,